अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ सैयद मुनव्वर आलम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां तव्हांखे ख़ासि तौर ते जेका अदालती सूरत हाल आहे ऐं जस्टिस काज़ी फाइज़ ईसा चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो हलफ़ खणी पंहिंजो उहिदो संभाले वरितो आहे उन हवाले सां ख़ासि तौर ते ऐं नैब जो जेको कानून हुयो वेंदे वेंदे अॻूणे चीफ जस्टिस अता बंदियाल उहो ख़तम करे वियो ऐं नैब जे उहा कानून जेको तरमीम कई वई हुई पार्लियामेंट में उहा ख़तम थियण सां हिकु दफ़ा ॿीहर जेका नैब रेफरेंसिस हुया मुख़्तलिफ़ सियासतदाननि ते जंहिंमें मियां नवाज शरीफ़ मुस्लिम लीग नून जो सरबराह को चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जनाब आसिफ अली ज़रदारी अञा उनमें मुख़्तलिफ़ अहिड़ा अॻूणा वज़ीर आज़म जनाब वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ जो केस आहे, यूसुफ रज़ा गिलानी जा केस आहिनि, घणा अहिड़ा शहबाज शरीफ़ जे हवाले सां नवाज शरीफ़ हमज़ा शहबाज जो केस आहे, मरियम नवाज जो केस आहे उहो रीओपन थी वियो आहे। घणा अहिड़ा केसिस आहिनि जेका ओपन थी विया आहिनि जेके समात हुई नैब जे हवाले सां ऐं उन केस जे हवाले सां जेका अॻूणे चीफ जस्टिस हुन में हियरिंग कयूं उन में नैब अहिड़ा तक़रीबन 52 रेफरेंसिस जी लिस्ट हिकिड़ी फ़हरिस्त जमा कराई जेका विड्रॉ थिया हुया हिन कानून खां पोइ ऐं वॾा वॾा फ़ाइदा हुन में मिलिया हुया, पर इहो इंतिहाई हाणे सिचुएशन अहिड़ी आहे त सियासतदान अगेन परेशान थी विया आहिनि ऐं उन्हनि जा केसिस खुली विया आहिनि। छा उनजो तेज़ी सां एहतसाब थींदो या इहो एहतसाब जो इदारो जेको पहिरीं बदनाम आहे त हू सियासी इंतखाम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। ॾिठो बि असां इहो ई आहे त सियासी इंतखाम जे लाइ इस्तेमालु थींदो आहे, कंहिंखे सज़ा न मिलंदी आहे उनखे इस्तेमालु कयो वेंदो आहे। इस्टेब्लिशमेंट ख़ासि तौर ते अहिड़ा केस ठाहे जेका हुकूमत ईंदी आहे उनखे ॾींदी आहे ऐं उन खां पोइ इस्टेब्लिशमेंट जे थ्रू ई इहा सभु फ़ैसिला थींदा आहिनि। माण्हू निकिरी वेंदा आहिनि, नैब जा केसिस पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, माण्हू डील करे निकिरी वेंदा आहिनि, सियासतदान निकिरी वेंदा आहिनि, ब्यूरोक्रेट्स निकिरी वेंदा आहिनि, पर छो सिर्फ़ु सियासतदान ऐं ब्यूरोक्रेट्स जो एहतसाब थिए? थ्रू आउट एहतसाब जंहिं बि इदारे जो आहे, तक़रीबन जेका बि इदारा कमु कनि था उनमें कोई बि इदारो हुजे, इस्टेब्लिशमेंट हुजे या अदलिया हुजे या उनमें पार्लियामेंट हुजे, कंहिं बि जेको बि हुजे उनजो एहतसाब थियणु खपे। छा थ्रू आउट एहतसाब थींदो या न थींदो इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान हिकिड़ी डेट अनाउंस कई आहे इलेक्शन जी ऐं इलेक्शन जेका नवंबर में थियणा हुया हाणे हू इलेक्शन कमीशन जनवरी जे आख़िरी हफ़्ते जे लाइ चयो आहे त उन में मुमकिना तौर ते कंडक्ट थींदा ऐं इलेक्शन 2024 थी विया आहिनि। जेका इलेक्शन 2023 हुया उहो हाणे इलेक्शन 2024 थी विया आहिनि। माना केयर टेकर हुकूमत 6 महीना तक़रीबन मौजूद रहंदी। 90 डेज़ जे बदिरां इहो 150 डेज़ ताईं निगरान सेटअप हलंदो। मज़ा अची विया जेको पंजाब ऐं केपी में त ऑलरेडी 6 महीना उन्हनि खे थी विया आहिनि ऐं असां ॾिसूं त हू वेठा आहिनि पंहिंजी सीटनि ते। 90 डेज़ जो को कॉन्सेप्ट कोन्हे। इलेक्शन कमीशन बि कुझु नथो चए, ना ई इलेक्शन कमीशन इन ते को एतिराज़ करे थो त जेको केयर टेकर सेटअप आहे केपी में ऐं पंजाब में उनजी जस्टिफिकेशन छा आहे, को अहिड़ो जस्टिफिकेशन इलेक्शन कमीशन नथी ॾे ऐं को पुछण वारो बि न आहे त इन जी क्या आहे। छा इन ते छा नैब जे हवाले सां जेका कानून साज़ी आहे ऐं प्रैक्टिस ऐं प्रोसीजर एक्ट जेको आहे उन में जेको हले थी उनजी कार्रवाई ऐं हियरिंग चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जी तरफ़ां उन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे ज्वाइन कयो आहे माहिर कानूनदान आहिनि ऐं माहिर तज़िया निगार आहिनि, सुठा कानून जा तज़िया ॾींदा आहिनि, सुठी ग्रिप आहे उन्हनि जी मुख़्तलिफ़ कानून ते। बैरिस्टर शबीर शाह साहब असांखे ज्वाइन कयो आहे। शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाह साहब क्या कहना चाहेंगे, क्या फिर एक मर्तबा नैब का जो कानून आगे जाते जाते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान अता बंदियाल साहब ने जाते जाते वो जो तरमीम थी और जो नैब कवानीन में तब्दीलियां की गई थी वो दोबारा की दोबारा तमाम रिस्टोर कर दी हैं, कैसा देख रहे हैं? क्या उससे कोई फायदा होगा या फिर वही सियासी तौर पे इस्तेमाल होगा? देखिए, इस वक्त
ججمنٹ آلریڈی آ چکی ہے ان دا فیلڈ ہے, اور کافی لوگوں کا خیال یہ ہے کہ اس کے خلاف ریویو فائل ہوگا. اب دیکھنا یہ ہوگا کہ اگر ریویو فائل ہوتا ہے 2-1 کی ججمنٹ ہے, 2 میجورٹی نے ڈیسائیڈ کیا ہے کہ جی نیب امینڈمنٹس آر اسٹرک ڈاؤن, اور تمام کیسز جو وڈرا بھی ہو چکے ہیں وہ واپس ریورس ہو گئے. اگر اس کے خلاف, اور منصور علی شاہ صاحب کا نوٹ ہے, بہت خوبصورت نوٹ ہے, وہ انٹیکٹ ہے. عموماً یہ ہوتا ہے کہ جب آتھر جج یا ایک ممبر بینچ کا جو پارٹ ہوتا ہے اگر وہ اویلیبل نہیں ہے, اس کیس میں آنریبل جسٹس ایز ہی دین واز عمر عطا بندیال صاحب وہ اویلیبل نہیں ہے, تو ریویو میں ان کی جگہ پہ کسی ایک اور جج کو چیف جسٹس صاحب اپوائنٹ کریں گے, یا یہ کیس کسی نیا بینچ تشکیل دیا جائے گا. اب اس میں میرے خیال میں جو بھی ریویو فائل کرے گا, اگر گورنمنٹ ریویو فائل کرتی ہے تو ہوپ فل ہوگی گورنمنٹ کہ کچھ بھی ہو سکتا ہے, بیکاز 3 ممبر بینچ ہے, اور 3 ممبر بینچ کا ریویو یو نیڈ 2 ججز آن یور سائڈ. جی, تو ریویو کتنے عرصے میں کیا جا سکتا ہے فائل؟ 20 days. جی, کہ آپ کی آواز صحیح نہیں آئی شاہ صاحب, کتنے دن میں ہو سکتا ہے ریویو؟ جی 20 days ہوتے ہیں جی ریویو فائل کرنے کے لیے. اچھا, تو ریویو اب حکومت کر سکتی ہے, جو اس وقت کیئر ٹیکر حکومت ہے, نگراں حکومت ہے, وہ ریویو فائل کر سکتی ہے؟ جی بالکل فائل کر سکتی ہے. اچھا, تو اب یہ جو اب دیکھیں آتے ہی قاضی صاحب کو تو بڑی ذمہ داریاں آ گئی ہیں. یہ اچھا پوائنٹ آپ نے اٹھایا, کوئی اگریوڈ پرسن بھی فائل کر سکتا ہے. فار ایگزامپل اگر کسی کا کیس ختم ہو چکا ہو اور یہ ہماری کورٹس کی اس پہ بے تحاشا ججمنٹس ہیں, جورسپروڈنس ہے کہ وہ پاسڈ اینڈ کلوز ٹرانزیکشن, اگر کسی کا کیس ختم ہو گیا اس قانون کے دورانیے میں, تو اگر کوئی بندہ جو کہ جس کا کیس ختم ہو گیا وہ بھی فائل کر سکتا ہے ریویو, چاہے وہ پارٹی نہ ہو اس کیس میں. ایچ ایم سایہ پرنسپل ہے کہ اگر وہ اگریوڈ بندہ ہے اور اس ججمنٹ سے اس کو نقصان ہوتا ہے, وہ اگریوڈ ہے, تو وہ ریویو فائل کر سکتا ہے. نہیں تو اب یہ تو قاضی صاحب پہ بڑے امتحان آ گئے اچانک سے ہی, مطلب بڑے مسائل میں چھوڑ کے گئے ہیں, اور خاص طور پہ آتے ہی جو پروسیجر ایکٹ پر جو بات ہو رہی ہے, اور خاص طور پہ جو پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ ہے اس پر جو ایک دم سے آتے ہی وہ کیا گیا, کیا اس سے کوئی فرق پڑے گا کہ اگر اس کا فیصلہ آ جاتا ہے اور پریکٹس اینڈ پروسیجر کا, تو کیا نیب کے اس فیصلے پہ اثر انداز ہو سکتا ہے؟ دیکھیے, پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ میں سمجھتا ہوں کہ بالکل اس سے لنکڈ ہو سکتا ہے, کیونکہ اگر پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ سپریم کورٹ کی قانون کو ڈاؤن نہیں کرتی اور اپیل جو سپریم کورٹ کے سامنے پٹیشنز ہیں ان کو ڈسمس کرتی ہے سپریم کورٹ کی فل کورٹ, اس کے بعد کسی بھی ججمنٹ یا آرڈر جو کہ 184(3) میں پاس کیا گیا ہو, جیسے کہ یہ نیب کا فیصلہ, اس کے خلاف ڈائریکٹ رائٹ آف اپیل مل جاتا ہے. سو جب رائٹ آف اپیل مل جاتا ہے تو چانسز زیادہ برائٹ ہوتے ہیں, بیکاز ریویو کا جو اسکوپ ہے وہ بہت لمیٹڈ ہے, اپیل کا اسکوپ کافی وائڈ ہے. تو اگر فرض کر لیتے ہیں کہ پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ کا فیصلہ یہ آتا ہے کہ قانون کو کالعدم قرار نہیں دیتی سپریم کورٹ, تو اپیل فائل ہو سکتی ہے اس کے تحت. پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ کے فیصلے کا اس فیصلے کے ساتھ بالکل کنیکشن ہے, اور اگر سپریم کورٹ پریکٹس اینڈ پروسیجر ایکٹ کو انٹرا وائریز قرار دیتی ہے اور کالعدم نہیں قرار دیتی, سو نیب کے فیصلے کی اپیل فائل ہو سکتی ہے. اپیل ہمیشہ اپیل کا اسکوپ وائڈ ہوتا ہے ریویو سے, سو اس کا بالکل ڈائریکٹ کنیکشن ہے. دوسری بات آپ نے قاضی فائز عیسیٰ صاحب کے لیے کہی کہ ان کے لیے بڑے چیلنجز ہیں, بڑے اس میں تو کوئی شک اور شبہ نہیں ہے. سب سے پہلے میں عرض کروں گا کہ چیریٹی آلسو بگنس فرام ہوم. سب سے پہلا کام یہ ہے
کہ آپ اپنے گھر سے شروع کریں, آپ عدلیہ سے شروع کریں. آپ نے دیکھنا ہے کہ پینڈنگ نمبر آف کیسز کتنے زیادہ ہے, لوگوں کو ریلیف مل رہا ہے یا نہیں. سو یہ چیزیں آپ نے سب سے پہلے دیکھنی ہے. اینڈ آئی تھنک سو فار انہوں نے آن تو دا آتے ہی فرسٹ ڈے, عدلیہ کے ریلیف کا کیس اٹھایا, ابھی تک پبلک کی ریلیف کا کیس نہیں اٹھایا. ہم تو نہیں, آتے ہی میں عدلیہ کا سمجھتا ہوں کہ پہلے دن جو انہوں نے یہ لائیو اسٹریمنگ کا فیصلہ دیا, سو فار ہی از وننگ دا پبلک بیٹل آلسو, بیکاز آپ دیکھیے کہ ایک تو لائیو اسٹریمنگ ہوئی, تمام کی تمام ججز سپریم کورٹ کے تھے وہاں پہ, ان کے کوشچنز آپ کے سامنے لوگوں نے سنے, اور آپ نے یہ دیکھا کہ آنریبل چیف جسٹس اپنے پاورز کے خلاف جنگ کر رہے تھے کہ یہ پاورز چیف جسٹس کے پاس نہیں ہونے چاہیے. یہ آئی تھنک دس از اے سیلف لیس ایکٹ کہ اگر یہ قانون جو کہ چیف جسٹس کے پاورز کو آن دا فیس آف اٹ ختم کرتا ہے, ڈائلیوٹ کرتا ہے, تو آنریبل چیف جسٹس صاحب کا ویو بڑا واضح تھا, بڑا کلیئر تھا کہ جناب یہ پاورز ایک فرد واحد کے پاس نہیں ہونے چاہیے اور اس کو سپریم کورٹ میں ڈسٹریبیوٹ ہونے چاہیے. فیصلہ, لیکن دیکھیں یہ بات تو دیکھیں شاہ صاحب, یہ بات تو بالکل پہلے دن ہی واضح ہو گئی تھی کہ یہ بات صحیح ہے کہ سپریم کورٹ کا چیف جسٹس کے پاس یونینیمس پاور نہیں ہونا چاہیے, لیکن یہ ڈیسیشن سپریم کورٹ خود کرے گی, یہ رول سپریم کورٹ خود بنائے گی. یہاں اختلاف تھا, اور فائز عیسیٰ صاحب کو یہ بات سمجھنی چاہیے کہ جی جب پارلیمنٹ میں انٹرفیئرنس نہیں کرنی سپریم کورٹ نے, تو پھر پارلیمنٹ نے ان کے رولز بھی بنا کے نہیں دینے. دیکھیں یہ تو ایک آئینی نقطہ ہے, اس کے لیے آپ کو ایک سیپریٹ پروگرام کرنا پڑے گا تاکہ ون بائی ون اس کو ہم انفولڈ کر سکیں, ون بائی ون اس کو انفولڈ کر سکیں. میں صرف یہ اپریسیٹ کرنا چاہ رہا تھا کہ جب وہ چیف جسٹس نہیں تھے اس وقت تو بہت آسان ہے کہنا کہ جی چیف جسٹس کے پاس یہ پاورز نہیں ہونے چاہیے, بٹ آئی تھنک اس کیس کو پہلے دن لگا کے اور پھر پبلکلی یہ ویو رکھنا کہ جناب چیف جسٹس کے پاس چاہے میں ہی کیوں نہ ہوں یہ پاورز نہیں ہونے چاہیے, آئی تھنک یہ ایک سیلف لیس ایکٹ ہے جس کو اپریسیٹ کرنا چاہیے. تھینک یو ویری مچ شاہ صاحب. شبیر شاہ صاحب اساسا موجود ہوئے باقی نیب जे हवाले सां एक्ट थियो त अपील जी हिकिड़ी सूरत निकिरी ईंदी ऐं चैलेंज थी सघे थो. न सिर्फ़ इहो, रिव्यू जो बि राइट आहे नैब वारे केस में. चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे केसिस जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी. तो नैब जो इदारो आहे उहो अगेन मुतारिफ़ थी वियो आहे. तक़रीबन सियासी जमातुनि जो इहो चवणु आहे त इहो नैब जो इदारो हिकिड़ो सियासी मक़ासिद जे लाइ ठहियो वियो हुयो, ऐं उन जे लाइ हाणे जेका सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं था. पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ अॻूणे असांजी मेंबर क़ौमी असेंबली नाज़ बलोच साहिब असांखे ज्वाइन कयो आहे. नाज़ साहिब अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. नाज़ साहिबा, क्या कहना चाहेंगी कि एक मर्तबा फिर वही नैब और दोबारा से फिर वही केसेस खोल दिए गए, फिर वही सियासतदान उसका निशाना बनेंगे, फिर वही कार्रवाइयां होंगी, तो क्या कहना चाहेंगी सबसे पहले तो इस पे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. देखिए, सबसे पहले तो मैं समझती हूँ कि अकाउंटेबिलिटी जो है वो बिल्कुल हर मुल्क में अकाउंटेबिलिटी का एक निज़ाम होता है, एक मैकेनिज्म होता है, लेकिन एक फेयर अकाउंटेबिलिटी होती है. एहतसाब जिसे हम कहते हैं वो एक फेयर एहतसाब होता है और इस बेसिस पे होता है कि आपके पास शवाहिद किसी के बारे में मौजूद हों. हमारे यहाँ अनफॉर्चुनेटली परवेज मुशर्रफ का बनाया गया एक ऐसा कानून है जो सिर्फ सियासतदानों को विच हंटिंग और आर्म ट्विस्टिंग के लिए और पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के लिए वक्तन फवक्तन इस्तेमाल होता रहा. ज्यादा तो देखने में ये गया कि जिसकी हुकूमत होती थी वो अपोजिशन के खिलाफ जो है वो ये केसेस खोल के झूठे मुकदमात में उलझा के बाज़ औक़ात तो ऐसे मुकदमात जो कि फैब्रिकेटेड चार्जेस होते थे उनके ऊपर उलझाया जाता था. फिर मीडिया ट्रायल भी होता रहा. ये तमाम चीज़ें हमने माजी में बहुत देखी. और फिर इसके बाद जो है वो एक नया ट्रेंड ये भी देखने में आया था कि जी
दुनिया का जो यूनिवर्सल आपके पास एक कानूनी हिसाब से चलता है कि इनोसेंट अंटिल प्रूवन गिल्टी, लेकिन यहाँ पे गिल्टी अंटिल यू प्रूव योर सेल्फ इनोसेंट का निज़ाम चलता रहा कि भाई आपको पकड़ लिया, अब आप साबित करें कि आपने ये चोरी की है, आप साबित करें कि आपने ये करप्शन की है। तो ये सारे मामला तब तक 2-2 साल आपने देखा, खुर्शीद शाह साहब हों या जो भी हमारी पार्टी के अहम लीडरान आप देखें, उन्होंने मुकदमात से खुद पाकिस्तान पीपल्स पार्टी के सरबराह आसिफ जरदारी साहब ने जेलें काटी और बहुत सारे, मैं समझती हूँ कि ये अक्रॉस आप देखें हर पार्टी के लोगों को विच हंटिंग का निशाना बनाया गया। बल्कि इमरान खान की दौरे हुकूमत में तो ये वक्त भी था कि पार्लियामेंट के अंदर बैठे हुए फ्रंट बेंचेस पे चाहे पीपल्स पार्टी चाहे PMLN, जितने भी फ्रंट बेंचेस पे बैठे हुए रहनुमा और लीडर थे, सबको जेलों में डाला गया। तो मैं समझती हूँ कि ये जो रवैया है, इस रवैये से हासिल वसूल तो कुछ भी नहीं निकलता। हमें पाकिस्तान को जमहूरी अंदाज में आगे अगर लेकर चलना है तो एहतसाब जरूरी है, बिल्कुल होना चाहिए। करप्शन से पाक पाकिस्तान को बिल्कुल होना चाहिए, करप्शन की गुंजाइश बिल्कुल नहीं है। अवाम का पैसा अवाम पे लगना चाहिए और अवाम की खिदमत और फलाह व बहबूद जो है वो अवलीन तरजीह होनी चाहिए। लेकिन जब ये लेबलाइज कर दिया जाता है कि सियासतदान करप्ट है, तो जरा सा मैं समझती हूँ कि हमें खुद एक एनालिसिस करना चाहिए और सेल्फ एनालिसिस करके ये एहसास होता है कि बदनाम सियासतदान है, लेकिन करप्शन में अगर आप देखें तो जितना हमारी अनफॉर्चुनेटली हम अपनी ब्यूरोक्रेसी के अंदर भी देखते हैं कि मामला जो है फाइलें दबा दबा के रखी जाती हैं ताकि कोई ना कोई मामला की हर जगह, आई एम नॉट सेइंग कि हर जगह, लेकिन बहुत सी जगहों पे ये चीजें हमें देखने में आती हैं कि ब्यूरोक्रेसी में भी फाइलें दबाई जाती हैं कि जी कोई ना कोई मामला हो। तो फिर सिर्फ सियासतदान को एक तरीके से डिफेम करने के लिए जो हम देखते हैं कि एक इदारे को इस्तेमाल किया जाता है नाब की, ये नाइंसाफी के तौर पर मैं समझती हूँ नजर आ रही होती है चीजें। हाँ, अगर किसी की करप्शन साबित है, किसी ने करप्शन की है, किसी ने कौम का पैसा लूटा है, किसी ने अवाम के पैसे लूटे हैं, हक तलफी की है, तो उसका हिसाब तो दुनिया में भी है और आखिरत में भी है, तो उसका हिसाब तो देना पड़ेगा। लेकिन दुनिया में उनका हिसाब करने के लिए कौन सा, देखिए दुनिया में उनके लिए खास तौर पे पाकिस्तान की हम अगर बात करें, छोड़ देते हैं सैफुर रहमान को, छोड़ देते हैं मियां साहब ने पीपल्स पार्टी के लोगों के खिलाफ क्या केसेस बनाए, पीपल्स पार्टी ने मियां साहब के खिलाफ कौन कौन से नैब केसेस बनाए, छोड़ देते हैं इसको। जब सियासतदान कोशिश करते हैं सुधरने की कि चले ठीक है, ये एक सियासी ऐसा इदारा है जो है सिर्फ और सिर्फ सियासी इंतकाम के लिए इस्तेमाल किया जा रहा है, तो फिर सुधरने कौन नहीं देता। देखिए, इसके लिए आप देखिए कि नैब में तरामीम पार्लियामेंट के अंदर लाए गए, बहुत सारी चीजें हैं। जिस तरह से आपको पता है कि इसकी मुद्दत कम कर दी गई, जो फिजिकल जो रिमांड होती है, और जिस तरह लोगों को हरासा करके जो है वो अनलिमिटेड टाइम के लिए 2-2 साल के लिए लोगों को कैद कर दिया जाता था और पता भी नहीं चलता था कि कहाँ लेकर गए और क्या जो है इल्जामात हैं। लेकिन ये है कि जबान बंदी ज्यादा लग रही होती थी, तो इस पे तरामीम पार्लियामेंट ने की। इतनी सादगी से नाज वरो साहिबा, इतनी सादगी से साथ ये नहीं खत्म किया जाता। सादगी के साथ अगर होता ना, अगर इसमें सिर्फ ये शिकें होती हैं कि जी पहले गिरफ्तारी नहीं होगी, चलेंगे ठीक है, ये अच्छी बात थी कि पहले गिरफ्तारियां नहीं होगी, फौरी तौर पर इनिशिएटिव पे गिरफ्तारियां नहीं होगी, ये बिल्कुल अच्छी बात थी। दूसरी ये कि जी 90 दिन का जो सिलसिला था वो बंद हो जाएगा, चलें जी ये भी अच्छी बात थी। लेकिन ये कि जी रेफरेंसेस ही उड़ा देना, आपको पता है इस कानून साजी से कितने रेफरेंसेस खत्म हो गए थे जिस पर नैब ने तहकीकात बंद कर दी थी और वो सरेंडर कर लिए गए थे। अच्छा, आप ये अगर देखें कि नैब की जब हम बात करते हैं, मैं आपको दोबारा ये बात रिपीट करती हूँ कि मैं खुद ज़ाती तौर पे और पाकिस्तान पीपल्स पार्टी, मैं समझती हूँ कि हमेशा ये हम समझते हैं कि जितने भी करप्शन के मामलात हों या कोई इल्जामात हों, उसकी प्रॉपर तहकीकात तो होनी चाहिए, लेकिन झूठे मुकदमात में उलझाना जो है वो असल बुनियादी मसला है। अच्छा, नैब जो है उसकी तरामीम की जब हम बात करते हैं, आपने देखा होगा कि शहजाद अकबर के जब PTI के दौरे हुकूमत में आप देखते थे कि एक फाइलों का पलंदर शहजाद अकबर लाते थे, प्रेस कॉन्फ्रेंस करते थे और रोज कहते थे कि कल वो पकड़ा जाएगा और परसों इसकी बारी है, और वैसे ही होता था। वो फाल वाले तोते की तरह जो बोलते थे वैसे ही होता था। तो ये तासुर जो है, इससे कमजोर इदारे को बनाया गया। अकाउंटेबिलिटी अपनी जगह मैं समझती हूँ, मैं एज अ पॉलिटिकल स्टूडेंट
मैं ये समझती हूँ कि देखें, अकाउंटेबिलिटी के प्रोसेस को रिफाइन करके बेहतर बनाना चाहिए, और एक पार्लियामेंट का इलेक्शंस के थ्रू वापस जो है पार्लियामेंट का फाल होना, बर वक्त इलेक्शंस होके इस दफा जब पार्लियामेंट फाल हो और पार्लियामेंट जब जो है वो एक्टिव हो, तो पहला काम जो है वो यही करना चाहिए। बर वक्त तो नजर नहीं आ रहा नाज साहिबा, बर वक्त तो नजर नहीं आ रहा, क्योंकि जनवरी की भी शायद करके उन्होंने कोई, मतलब इलेक्शन कमीशन है, अजीब इदारा है कि वो आखिरी जनवरी के आखिरी हफ्ते में, जनवरी 2024 के आखिरी हफ्ते में मुमकिन तौर पर, मतलब ये कोई इदारा है? आप क्या समझती हैं किस तरह के लोग बैठे हुए हैं? इलेक्शन कमीशन से पीपल्स पार्टी और तमाम सियासी जमातें जो इलेक्शन की तरफ देख रही हैं और इलेक्शन चाहती हैं, क्योंकि हम समझते हैं कि हमारे चाहे मुआशी मामलात हों, चाहे ये इस किस्म के नाट के आप जो चीजें बता रहे हैं, ये बातें आप जिक्र कर रहे हैं, ये तमाम मामलात का हल पार्लियामेंट के अंदर रहकर है। और सियासतदान आपस में खुद, मेरे ख्याल है, कुछ अपने तजुर्बे से और कुछ दूसरों के तजुर्बे से इतना तो सीख चुके हैं कि ये जो इंतकाम की सियासत है, इसका हासिल वसूल कुछ भी नहीं है और इससे अवाम को फायदा कुछ नहीं होता। तो ना तो रिकवरी है नाट की, आप रिकवरी बता दें, कितने अरबों की रिकवरी हुई है, कौन सा पैसा आया वापस रिकवर होके अवाम के खजाने में, तो बात सिर्फ फिर गोल गोल हम घूम के सर्कल्स में जाते हैं। लिहाजा इलेक्शंस की जो आप बात करें, इलेक्शन बिल्कुल, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान से तमाम सियासी जमातों की मुलाकातें भी हो रही हैं और हम इस चीज की तवक्को रखते हैं कि चूंकि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी है और उसके पास ये मैंडेट और अख्तियार है कि वो इलेक्शन की तारीख जो है वो अनाउंस करे, एक प्रॉपर शेड्यूल दे। इस वक्त तो एक अंदाजे के तौर पर 90 दिन का जो मुतालबा है वो तो पूरा होता नजर नहीं आ रहा। 90 दिन वाला मुतालबा तो पूरा होता नजर नहीं आ रहा। जी बिल्कुल, आप दुरुस्त कह रहे हैं, आप दुरुस्त फरमा रहे हैं, क्योंकि इसमें जब डिलिमिटेशन होती है उसके बाद एतराजात जमा होते हैं और उसके बाद ये हल्का बंदियों के जो मामलात हैं, ये एक टाइम टेकिंग प्रोसीजर है। इसमें बिल्कुल हर हल्के के जो कंस्टिट्यूएंट्स हैं उनके एतराजात भी होते हैं, वो जमा होते हैं, उसके ऊपर फिर जो है वो एक प्रोसीजर टाइम टेकिंग लगता है। फिर ये सारी चीजें बिलावल साहब को नहीं पता तो क्यों 90 दिन करते फिर रहे? नहीं, देखिए, बिलावल भुट्टो जरदारी साहब जो है वो तो हमें तो जो सीसीआई में जो हमें यकीन दहानी दिलाई गई, आप इतनी आसानी से कह रही हैं कि जी डिलिमिटेशन होती है और फिर उसमें वक्त लगता है, तो ये बिलावल साहब को नहीं पता था? 90 दिन में उन्होंने कहा नहीं होंगे तो हम अपना पूरा राय अमल देंगे। नहीं, आप मेरी मुकम्मल अगर बात सुन ले तो आप शायद बेहतर समझ जाए मेरी बात को। मैं ये कहना चाह रही हूँ कि एक प्रोसीजर की अगर हम बात करते हैं तो ये प्रोसीजर टाइम टेकिंग प्रोसीजर जरूर होता है, लेकिन चूंकि पार्लियामेंट की मुद्दत खत्म हो गई थी, सीसीआई में यकीन दहानी दिलाई गई कि जल्द अज जल्द इस पूरे मैकेनिज्म को फास्टली और अब्रप्टली मुकम्मल करके इलेक्शन बिलफोर कराए जाएंगे, ये हमें यकीन दहानी दिलाई गई थी, जिसकी बुनियाद पे तमाम सियासी जमातों ने ये एग्री किया कि किसने यकीन दहानी दिलाई थी? ये इलेक्शन कमीशन ने दिलाई थी या शहबाज शरीफ साहब ने दिलाई थी? किसने दिलाई थी ये यकीन दहानी? देखिए, सीसीआई में जो सीसीआई के जो मेंबर्स होते हैं, सीसीआई के अंदर जो स्टेक होल्डर्स होते हैं, उनके साथ मुशावरत जब हुई तो वहां पे सीसीआई में इलेक्शन कमीशन नहीं मेंबर होता। सीसीआई में इलेक्शन कमीशन मेंबर नहीं है। तभी मैं आपको कह रही हूँ इलेक्शन कमीशन मेंबर नहीं होता, सीसीआई के मेंबर्स। तो वो एक ऑटोनोमस बॉडी है, किसने यकीन दहानी दिला दी उनकी तरफ से? जी, लेकिन इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान, देखें, एक पीपल्स पार्टी जो है अपनी असूल के ऊपर, मौक़िफ़ के ऊपर एक मौक़िफ़ वाज़ेह तौर पे लेके खड़ी है कि अगर 90 दिन का जो हमारा डिमांड है वो चूंकि वो वक्त गुजर रहा है, तो हम चाहते हैं कि बर वक्त कम से कम इंतखाबात जल्द अज जल्द करा दिए जाए। अगर बर वक्त सीसीआई में ये शहबाज शरीफ साहब ने इलेक्शन कमीशन की तरफ से कहा था या किसने कहा था? वजीर आजम कह सकता है कि जी करा देंगे इलेक्शन, तो वजीर आजम तो तारीख नहीं दे सकता, तो सीसीआई में किसने कहा? वजीर आजम भी तारीख नहीं दे सकते और सदर पाकिस्तान भी जिस तरह से लेटर्स लिख रहे हैं, मैं समझती हूँ कि उस पर भी हमारे वाज़ेह तौर पे हम समझते हैं कि ये इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान का ही प्रेरोगेटिव है, उन्हीं का मैंडेट है और इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने ही इलेक्शन कराने हैं। मुझे लग रहा है कि मैं समझती हूँ कि जो पीपल्स पार्टी जितना जोर दे रही है उसकी बुनियादी वजह हमारी यही है कि हम चाहते हैं कि मुल्क के अंदर एक तो जो मुआशी परेशानी है, और आपने देखा कि गुज़िश्ता जो हुकूमत रही, साहिबा, मैंने पूछा सीसीआई में जो यकीन दहानी किसकी यकीन दहानी पर यकीन करके
मर्दम शुमारी मंजूर की गई, उस यकीन दहानी की बात हमारे कर रहे हैं। नुमाइंदे, हमारे चीफ मिनिस्टर जो है मौजूद थे, तमाम सूबों के चीफ मिनिस्टर्स वहाँ पे मौजूद थे, और ये चीफ मिनिस्टर्स जो मौजूद थे वहाँ पे, जाहिर बात है उन्होंने सोच समझ के जो है इस चीज़ के ऊपर अग्री किया कि जी डिलिमिटेशन जो है उसका एक प्रोसीजर है, उस पर तमाम सियासी जमातों को अपने कंसर्न्स थे, तो डिलिमिटेशन ताकि मर्दमशुमारी हो, और मर्दमशुमारी से ये फायदा होता है कि लोगों को कम से कम जो है लोगों की प्रॉपर, जब लोगों को आप मर्दमशुमारी नहीं करते तो उनके हकूक कैसे मिलेंगे? हकूक मिलते ही ऑन द चले, बेसिस ऑफ सेंसस मिलते हैं। थोड़ी डिले, बहुत शुक्रिया। काश के ये अच्छा तो ये होता कि ये सेंसस पहले हो चुका होता, बर वक्त होता, और 90 दिन के अंदर इंतखाबात होते, लेकिन पीपल्स पार्टी अभी भी इसी बात पे कमिटेड है कि जितनी जल्दी इंतखाबात हो सकते हैं वो कराए जाएं ताकि अवाम के मसाइल पार्लियामेंट में रह के हल हों। थैंक यू वेरी मच, बहुत शुक्रिया नाज़ बलोच साहिबा असां सां मौजूद हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ रखे पई ऐं वाज़े तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो मौक़िफ़ आहे त 90 डेज़ न पर इलेक्शन थियण खपनि। हाणे 90 डेज़ त वाज़े थी वियो आहे त इलेक्शन न थींदा 90 डेज़ में, पर यकीन दहानी थी वई हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पहिरें ई, ऐं को कंहिं CCI में ज़रूर यकीन दहानी कराई हुई, ऐं नाज़ बलोच साहिबा इहा न ॿुधाए सघे त कंहिं यकीन दहानी कराई हुई, पर इलेक्शन ज़रूर थींदा। ऐं नैब हिकिड़ो इंतकामी इदारो आहे ऐं इंतकाम जे लाइ इस्तेमालु थिए थो पाकिस्तान में। एहतसाब थियणु खपे पर इंतकाम जी ॻाल्हि न आहे। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे ॿीहर भलीकार चऊंसि था ऐं असां ॻाल्हायूं था त एहतसाब बि थियणु खपे। नैब जेको इदारो आहे छा इहो सियासी तौर ते इस्तेमालु थींदो आहे या न, जेको फ़ाइदो बि आहे। ऐं हाणे जेको नैब जो कानून साबिक़ अॻूणो चीफ जस्टिस अता बंदियाल ख़तम करे वियो आहे, अगेन तमाम रेफरेंसिस बहाल थी विया आहिनि, तक़रीबन 100 खां क़रीब 100 खां मथे रेफरेंसिस रिस्टोर थी विया आहिनि ऐं उन में वॾा वॾा सियासतदान आहिनि। छा उन जो नतीजो निकिरंदो या इहो ईअं ई थींदो? ऐं ॿियो मेन इहा त छा इलेक्शन वक़्त थींदा? हाणे वक़्त त साफ़ ॻाल्हि थी वई आहे, इलेक्शन कमीशन जेका डेट अनाउंस कई आहे इन ते बि ॻाल्हि ॿोल्हि कंदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान मखदूम मोहसिन साहब असांखे जॉइन कयो आहे। मखदूम साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। मखदूम साहब, पहिरें त इलेक्शन ते थोरो असां ॻाल्हि करे वठूं त छा इलेक्शन कमीशन जो इहो चवणु त जनवरी जे आख़िरी हफ़्ते में थींदा ऐं को क्लियर डेट न ॾिनी आहे, तव्हां कीअं था ॾिसो? इलेक्शन कमीशन छा इलेक्शन कराइण जे मूड में आहे या न? मुनवर साहब, इलेक्शन कमीशन जो बयान या डेट ॾियण, अगर थोड़ो बैक अगर तव्हां वेंदो त तव्हांखे यादि हूंदो जॾहिं परवेज़ इलाही साहब पंजाब असेंबली डिज़ोल्व कई हुई ऐं महमूद ख़ान खैबर पख्तूनख्वा असेंबली डिज़ोल्व कई हुई, त उन खां पोइ इलेक्शन कमीशन डेट्स ॾिनी हुयूं ऐं इलेक्शन कमीशन पाबंद हुई 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन कराइण जे लाइ आइनी तौर। पोइ वरी जंहिं महिल सॼो प्रोसेस थी गुज़रियो, नॉमिनेशन दाख़िल थिया, टिकट्स अलाट थियूं माण्हुनि खे वरी पॉलिटिकल पार्टीज़ तरफ़ां, पर जंहिं महिल इलेक्शन वेठी आई त वरी उन को बहानो ठाहे उनखे डिले कयो। सो इहा शइ हतमी कान्हे, इहो बि पॉसिबिलिटी में शामिल आहे त इलेक्शन कमीशन पाण ई हिन शइ खे डिले करे छॾे ऐं अञा कोर्ट जे अलावा वॾियूं पॉलिटिकल पार्टियूं हमेशा हिकिड़ी पार्टी खे विक्टिमाइज़ करण जे लाइ इस्तेमालु न थियणु खपे, एहतसाब थियणु खपे ऐं एहतसाब हमेशह जे लाइ हिकिड़ी पॉलिसी ॾियणु खपे। ईअं न हुजे त 5 साल अगरि हिकिड़ी कुझु जमायतुनि जा कुझु करप्ट माण्हू करप्शन में मुलविस आहिनि, करप्ट प्रैक्टिसिस में मुलविस आहिनि, त उहे कंदा रहनि, पोइ 5 साल पूरा थियनि त पोइ उन्हनि ते एहतसाब शुरू थिए। एहतसाब हमेशह हिकिड़ो सिस्टम हुजणु खपे, करप्ट माण्हुनि जो एहतसाब थियणु खपे। असांजे पाकिस्तान जी 70 सालनि जी तारीख़ जो बदतरीन दौरु हले थो, जंहिंमें हर 15 ॾींहं पेट्रोल जी प्राइस 20 खां 30 रुपया वधे पई। डॉलर अगरि 15 रुपया सस्तो थियो त पेट्रोल 20-30 रुपया वधी चुको आहे। इहे शयूं असांखे सोचणियूं पवंदियूं। अटे जी क़ीमत तव्हां ॾिसो, खंड जी क़ीमत तव्हां ॾिसो, ॿिया मामलात अगरि तव्हां उन्हनि ते डीपी ॾिसंदो त असांजो मुल्क तमामु ख़तरनाक मोड़ ते पहुची वियो आहे। पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइन जी तव्हां हालत ॾिसो या उन खां अलावा ॿिया मामलात आहिनि, त असांखे हिकिड़ो प्रॉपर लाइन अप थियण जी ज़रूरत आहे ऐं उहो तॾहिं थींदो जॾहिं एहतसाब थिए ऐं एहतसाब मुकमल तौर ते ईअं त
पहिरीं त ॻाल्हि इहा त जेके जिन ते करप्शन जा केसिस आहिनि, जीअं कल्ह तव्हां चओ था 700 केसिस जी फुर्सत खुली आहे, उन में पहिरीं न्यूट्रल इंक्वायरी थियणु खपे ऐं करप्ट माण्हुनि जो त नॉमिनेशन बहाल ई न थियणु खपे। पाकिस्तान जी पर मोहसिन साहब कहिड़ो इदारो कंदो? ॾिसो न, जेको इदारो अकाउंटेबिलिटी करण जे लाइ ठहंदो आहे उहो इदारो ई करप्ट थी वञे। उन में जेका माण्हू तव्हां डेप्यूट कंदव तव्हां हिन ई सोसाइटी मां खणंदव न। उहो जेका ऑफिसर्स तव्हां हिते अपॉइंट कंदव हू हिन ई सोसाइटी जा माण्हू हूंदा न। जॾहिं अहिड़ा इदारा ठहंदा ऐं पोइ पॉलिटिकल इन्फ्लुएंस जे तहत ठहंदा, या तव्हां हुनखे पॉलिटिकली जेको बि हुकूमत ईंदी उहो पंहिंजे मक़ासिद जे लाइ हुनखे इस्तेमालु कंदी, कोई बि इदारो जो नैब न, जेको बि अकाउंटेबिलिटी जो इदारो हुजे, त पोइ कहिड़ो अहिड़ो इदारो आइडियल सिचुएशन में कीअं हुनखे हलाए सघंदो तव्हां? ॾिसो साईं, पहिरीं ॻाल्हि त जीअं एहतिसाब रुॻो सियासतदाननि जो न थियणु खपे, एहतिसाब ब्यूरोक्रेट्स जो थियणु खपे, ऐं इहो पॉसिबल ई न आहे त ब्यूरोक्रेट्स खां बग़ैर को सियासतदान करप्शन करे सघे। ऐं जीअं तव्हां चओ त कुझु इदारा जी मिसाल जुडिशरी थी वई, असांजी मुल्क जी एस्टेब्लिशमेंट थी वई, इहे अहिड़ा इदारा आहिनि जिथे पॉलिटिकल इन्फ्लुएंस मुंहिंजे नज़र में तव्हां सम्झा थो त घटि आहे या घटि हलणु खपे। बहरहाल सियासतदान जे इन्फ्लुएंस सां इहे को साइन आपी कोन थियूं थियनि। साईं सम्झो त इन्हनि इदारनि जो हिकिड़ो वकार बि आहे ऐं अॼु ताईं इन्हनि इदारनि खे आवाम बि ॾिसे पई, सियासतदान बि ॾिसनि था। त अहिड़नि इदारनि जा माण्हू हुजनि या उन्हनि जी सुपरविजन में को इदारा ठहनि। बाक़ी हा, अलबत्ता अगरि तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, अगरि मिसाल नैब इदारो और नैब जी पोस्टिंग अगरि का पॉलिटिकल पार्टी कराईंदी त लाज़मी ॻाल्हि आहे त जीअं जंहिं पार्टी जी फेडरल गवर्नमेंट हूंदी या जंहिं पार्टी जी प्रोविंशियल गवर्नमेंट हूंदी उहा लाज़मी असरअंदाज़ त थींदी। न त असरअंदाज़ उहा ई ॻाल्हि आहे न, त माना किथां पोइ जॾहिं एहतिसाब पोइ केरु कंदो, उहो आइडियल सिचुएशन छा हूंदी, किथां माण्हू ईंदा, कहिड़ो अहिड़ो इदारो हूंदो जेको एहतिसाब पोइ कंदो? त ही ख़ौफ़ ई ख़तमु थी वेंदो त कोई इदारो एक्ट ई न कंदो, त पोइ त जीअं हाणे जेका सूरत हाल आहे, कुझु परसेंट लॻे थो उहा परसेंटेज बि ख़तमु थी वेंदी। ॾिसो साईं, एहतिसाब जी ॻाल्हि आहे त तव्हां ॾिसो त हींअर आर्मी चीफ इनिशिएटिव वरितो त उन खां पोइ डॉलर में हिकिड़ी पॉज़िटिव चेंज आई आहे। ठीकु आहे, उहा एॾी वॾी चेंज कान्हे पर थोरी घणी चेंज आई आहे। ईअं हिकिड़ो आर्मी जो इदारो आहे, उन खां अलावा जुडिशरी आहे असांजे मुल्क जी, इन्हनि ते इन्हनि जी क्रेडिबिलिटी आहे। इहे इदारा आहिनि ऐं हींअर कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जी हुकूमत कान्हे। हींअर निगरान सेटअप आहे। हींअर ऐं सम्झा पीपुल्स पार्टी वारा बि डाउन कनि पिया, PTI वारा बि जेलनि में आहिनि। मूंखे पर्सनली अगरि तव्हां ॿुधो, पाण इन 9 महीने खां पोइ मूंखे ख़ुदि जेलनि में थो वियो ऐं पाण पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जो शिकार रहियो 8-10 महीननि खां वठी। मूंखे केसिस दाख़िल कया विया, ॿिया मुंहिंजा दोस्त असांजी पार्टी जा कलीग, हुननि जे केसिस दाख़िल कया विया। असांजी लीडरशिप हींअर जेल में आहे। पीपुल्स पार्टी लीडरशिप दाऊं पई करे त असांखे लेवल प्लेइंग फील्ड कान थी मिले। हिकिड़ी पार्टी जेके चवनि था त नवाज़ लीग वारा बि चवनि था त अगरि उन्हनि खे मिले, उन्हनि जी सिचुएशन अञा ताईं कंफ्यूज़िंग आहे। त हीअं त का बि हिकिड़ी वॾी पार्टी जी कान्हे जेका जंहिंजी मर्ज़ी सां उहो केयरटेकर सेटअप ठहियो आहे। सो आउं सम्झां थो त हींअर निगरान सेटअप जे दौरान अगरि जीअं कचे जो ऑपरेशन थिए पियो सिंध में, तव्हां ॾिसो उहो बि त न्यूट्रल कनि पिया ऐं न्यूट्रल अंदाज़ सां हिकिड़ो रिटायर्ड ब्रिगेडियर आहे इंटीरियर मिनिस्टर, उहो बहितर इक़दाम खणे पियो। IG सिंध जो नओं आंदो अथनि, हालांकि हुनजे बावजूदि सीनियर ऑफिसर हुआ, हुन बावजूदि जेकी ताइनाती कयूं, न्यूट्रल ताइनाती हुई, उहो प्रॉपर कार्रवाई। केयरटेकर हुकूमत जो इहो मैंडेट न आहे न। इहो मैंडेट तव्हां छो था ॾियो? केयरटेकर हुकूमत खे तव्हां एतिरो स्ट्रॉन्ग छो था करणु चाहियो? केयरटेकर हुकूमत जो त मक़सदु इहो हूंदो आहे त हू 90 डेज़ जे लाइ अचनि ऐं इलेक्शन, उन्हनि जो टोटल पर्पस हूंदो आहे इलेक्शन। इहो मैंडेट उन्हनि खे केरु ॾींदो? इहो पब्लिक त उन्हनि खे न ॾिनो आहे। ही त हिकिड़ो मैंडेट ई न आहे उन्हनि जो। मुनव्वर साहब, असल में त मैंडेट जी तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त तव्हां फरमायो, पर पहिरीं ॻाल्हि त मुल्क जिन तरक़ी याफ़्ता ममालिक में केयरटेकर सेटअप हूंदो ई कोन्हे। अगरि तव्हां अमेरिका जो एग्ज़ाम्पल वठो, तव्हां इंडिया जो एग्ज़ाम्पल वठो, त इंग्लैंड जो एग्ज़ाम्पल वठो, त जेका इलेक्टेड गवर्नमेंट हूंदी आहे उहा ई इलेक्टेड गवर्नमेंट इलेक्शन कराईंदी आहे ऐं उनजी शफ़ाफ़ियत ते आवाज़ कोन वठंदा आहिनि। पर असां वटि मसइलो आहे त असां तारीख़ जे बदतरीन दौर में गुज़रूं पिया। असां वटि ट्रस्ट ख़तमु थी वियो आहे। असां वटि असांजा सियासतदान हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन्हनि। असांजा सियासतदान करप्ट प्रैक्टिसिस में मुलविस थी विया आहिनि। इन करे मजबूरी त जेको केयरटेकर सेटअप आहे, न मूंखे ॿुधायो इंडिया में केयरटेकर सेटअप अचे थो, अमेरिका में केयरटेकर सेटअप अचे थो? नथो अचे। सर, हर को सियासतदान हिक ॿिए सां ॻाल्हाए थो। बदतरीन मुखालिफ़ हिक ॿिए खे सड़कुनि ते
गेलनि वारा ऐं पेट फाड़ण वारा ही जेका सभु गॾु आहिनि, को मसइलो कोन्हे। तव्हांजो जेको क़ाइदो उहो ॻाल्हाइण जे कंहिंसां तयारु न हो, बाक़ी त सभु गॾु आहिनि, को मसइलो ई कोन्हे। ॾिसो, आउं हमेशह चवंदो आहियां तनक़ीद बराए तनक़ीद असांखे न करणु खपे, तनक़ीद बराए सलाह करणु खपे। ॻाल्हियूं असांखे करणु खपनि ऐं ॻाल्हियूं हर पॉलिटिकल माण्हू करे ॻाल्हियुनि जी मुखालफ़त कोन कंदो, पर असांजी लीडरशिप चयो त हिननि करप्ट माण्हुनि सां ॻाल्हियूं न थियणु खपनि। पर उनजो इहो मतिलबु कोन्हे त मुल्क जे वफ़ीकर मुफ़ाद में असांखे 2014 यादि हूंदो जॾहिं APS स्कूल में वाक़ियो थियो हो त मौला इमरान ख़ान साहिबु धरणो हणे वेठा हुआ, धरणो छॾे अची नवाज़ शरीफ़ सां ॻाल्हायो त ॻाल्हियुनि करण जे लाइ तव्हांखे थोरो माहौल ठाहिणो थो पवे। हिकु तरफ़ा ताईं पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन कयो, हिकु तरफ़ा ताईं करप्शन जा में जी वॾी प्रैक्टिस में मुलविस हुजो, ॿी तरफ़ ताईं ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कयो त ईअं तव्हांजा अल्फाज़ तव्हांजे अमल सां मिलणु खपनि। अमल ॻाल्हियूं करण जे लाइ ॻाल्हि त कंदा हुआ, मीडिया ते मौक़िफ़ त ॾींदा हुआ त माण्हू जी सम्झ हाणे हींअर जीअं पीपल्स पार्टी ऐं नून लीग जो ड्रामो पियो हले, सॼी दुनिया ॾिसे पई 14 महीना गॾु हुआ, इत्तेफ़ाक़ हो। इवन आख़िरी दफ़ा इवन PCB जो चेयरमैन बि पीपल्स पार्टी जी चवण ते तइनात थियो, जेको ज़का अशरफ आहे, उन खां पोइ आख़िरी ॾींहं ताईं गॾु आहे। हाणे वरी चवनि था नवाज़ शरीफ़ खे सिर्फ़ु इन करे त हिननि इलेक्शन करणी आहे पंजाब में, त ईअं ई पॉलिटिकल ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ करणु खपे। पर हक़ीक़त में बदनीअ थी छॾे असांजी सभिनी जमात इंक्लूडिंग असांजी जमात। मखदूम साहब, तव्हां ॾिसो था इलेक्शन थींदा, तव्हां ॾिसो था इलेक्शन तव्हांखे नज़र अचनि था। हाणे इलेक्शन कमीशन जनवरी जे लास्ट वीक जो इशारो ॾिनो आहे, अञा बि को डेट अनाउंस न कई आहे। तव्हांखे लॻे थो त जनवरी में इलेक्शन थी वेंदा? साईं, अगरि तव्हां मुंहिंजो पर्सनल एनालिसिस वठो था त मूंखे इलेक्शन थींदे साल सवा साल नज़र कान अचे मूंखे। उनजो रीज़न छा आहे? उनखे माना रैप तव्हांखे माना अञा ताईं पाकिस्तान तहरीक इंसाफ खे रैप अप न करे सघिया आहिनि, इन करे डिले थींदा? सीधो सही ॻाल्हि कयूं त साईं, रॻो मसइलो तहरीक इंसाफ खे रैप अप करण जो न आहे, मसइलो आहे मुल्की मईशत। IMF सां असांजा जेके मुआहिदा थियल मईशत त मैंडेट वारी हुकूमत ठीक करे सघे थी न। तव्हांजे केयर टेकर प्राइम मिनिस्टर अमेरिका वेठो आहे न्यूयॉर्क में, को लिफ्ट नथो कराए, केरु कराईंदो तव्हांखे? हिकिड़ी हुकूमत जंहिंखे मैंडेट ई न आहे, उन हुकूमत खे IMF हुजे, को इंटरनेशनल कम्युनिटी हुजे, वो छो लिफ्ट कराईंदी? इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे, पर आउं सम्झां थो त जेके असुल फ़ैसिला करण वारा आहिनि उहो इहो सम्झनि था, ऐं आउं सम्झां थो त हुननि जी सही ओपिनियन आहे त जे वरी साॻिया ऐं सेम करप्ट माण्हू वरी मुसलत थी विया त मुल्क अञा बद खां बदतर हालातनि में हले। तव्हां रुॻो 2022 जे अप्रैल खां वठी पब्लिक मुसलत छा मतिलबु? पब्लिक कंदी न, फैसलो त पब्लिक कंदी न। हिकु इंडिविजुअल छो फैसलो कंदो? पब्लिक कंदी, भली हुननि खे करप्ट हुननि खे भला लॻनि था त पब्लिक कंदी न। पब्लिक खे करणु बि खपे, पर मसइलो इहो आहे त एहतसाब अगरि थींदो पहिरीं त उहो करप्ट माण्हू खे इस्तिस्ना मिलियो थो वञे। के करप्ट माण्हू मिनिस्टर था वञनि। एहतसाब हिकिड़े ॾींहं जो प्रोसेस न आहे, हिकिड़े मंथ जो प्रोसेस न आहे। एहतसाब डेफिनेटली तव्हां कंहिंखे इदारो कंहिंखे एहतसाब जे लाइ उन्हनि खे हिकिड़ो ड्यू प्रोसेस खपे। उन्हनि खे तव्हांखे राइट ॾियणो आहे जुडिशरी जो, उनखे तव्हांखे राइट ॾियणो आहे त हू अपील में बि वञी सघनि था। हिकिड़ो डिगो प्रोसेस आहे इहो, हिकिड़ो मंथ जो, हिकिड़े महीने जो, 2 महीननि जो, 3 महीननि जो एहतसाब को प्रोसेस न आहे। हिन में साल साल लॻंदा, ईअं फैसला न थींदा। फैसला थींदा बि त को हाई कोर्ट आहिनि, सुप्रीम कोर्ट आहिनि, हर माण्हुनि खे पंहिंजे अपील जो फैसलो राइट आहे। ईअं थोरी थींदो तव्हां हुनखे हैंग करे छॾींदो। साईं, त जेके पॉलिसी ठाहिनि था उन्हनि खे ॾिसी नज़रसानी करणु खपे। पहिरीं ॻाल्हि त जेको नैब जो जेका नैब जी तरमीम आई आहे, जेको डिसीजन बदियाल साहब ॾेई विया आहिनि, पहिरीं त डिसीजन बि चैलेंज थी सघे थो। इहो सुप्रीम कोर्ट जे नए चीफ जो अख़्तियार आहे त इन शइ खे चेंज करे सघे थो या अलबत्ता इन खे वापसि रखे। त इहे हिकु मुल्क जी पॉलिसीज़ आहिनि, पर असांजे मुल्क में अनसर्टेनिटी आहे। असांजे मुल्क में इहा शइ कान डिक्लेयर थी सघे त इलेक्शन आहे या कान्हे। जे तव्हां सवाल कयो त जनवरी में तव्हां थींदो ॾिसो त आउं पर्सनली मुंहिंजो ओपिनियन आहे, आउं चाहियां थो त इलेक्शन नवे ॾींहं अंदरि थिए। असांजो वाज़िब मौक़िफ़ आहे त इलेक्टोरल प्रोसेस कॾहिं बि न रुकणु खपे। को पॉलिटिकल जमहूरियत जी मुखालफ़त न कंदो, पर अगरि जेके हालात ॾिसूं था त हुन में मूंखे असां पंजाब में जेको थियो त इलेक्शन अनाउंस थींदी, नॉमिनेशन बि थींदा ऐं माण्हू टिकट थियण खां पोइ ऐं सम्झा थो वरी को बहानो ठाहे
जेको मुंहिंजो ज़ाती राय आहे उनखे वधीक पाण जनवरी फरवरी में पाण वरी बैठे सघूं था त वरी कीअं न कंहिं को न को बहानो ठाहे इलेक्शन कमीशन छो त इलेक्शन कमीशन जो रोल मुतनाज़ा त रहियो आहे ऐं उन में रुॻो असांजी पार्टी न पर तमामु पार्टियूं पीपुल्स पार्टी चई चुकी आहे त वरी असांजी इलेक्शन कमीशन 2013 में आरो इलेक्शन कराए चुकी पीपी नाज़िर चवे थी इलेक्शन कमीशन मुतनाज़ा आहे ऐं उन्हनि जो रोल सही कोन्हे ऐं उनखे जॾहिं असां मुंतख़िब इलेक्शन हुकूमत ख़तमु कयूं उन्हनि खे इलेक्शन कराइणी इलेक्शन न कराई उन खां पोइ गैर क़ानूनी तौर ते पंजाब में अगरि तव्हां ॾिसो त हिननि चीफ मिनिस्टर अलॉट चीफ मिनिस्टर हिननि नॉमिनेट कयो उन चीफ मिनिस्टर अञा ताईं ट्रांसफर पोस्टिंग ई न कयूं सिंध में त चलो हिकु बहितर कमु थियो आहे त जेके पुठी गवर्नमेंट जा हुआ इहो न्यूट्रल केयर टेकर सिस्टम जो इहो अलियो आहे त हुन में हमेशह ऑफिसर्स चेंज थींदा आहिनि तब्दील थिया पंजाब में अञा उहे तब्दील कोन थिया आहिनि ऐं हिन ते शिकायत असांखे कान्हे असां खां वधीक शिकायत हिन ते ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ खे बि आहे हिन त उहो सिस्टम हिकिड़ी पार्टी खे सवर करे थो सिंध में थी चुको आहे खैबर पख्तूनख्वा में थी चुको आहे त हिकिड़ी अलॻि अलॻि सिचुएशन्स आहिनि ऐं असीं चाहियूं था त मुल्क बहितर राह ते हले ऐं उहो जेसीं ताईं सभु पॉलिटिकल पार्टी ऐं कुल मुल्क जा जेके इदारा आहिनि जंहिंमें जुडिशरी आहे एस्टेब्लिशमेंट आहे एहतसाब करण वारा नैब वारा इदारा आहिनि न्यूट्रल रहनि पॉलिटिकल इन्फ्लुएंस खां परे रहनि त पोइ बहितरी थी सघे थी ऐं उहो सिर्फ़ु एहतसाब हिन वक़्तु एहतसाब हिकु मुल्क जी पॉलिसी जो हिसो थी वञे पोइ गवर्नमेंट कंहिंजी बि जेको करप्ट हुजे हुनखे सज़ा ॾियनि उहो रुॻो ज़रूरी कोन्हे त सियासतदाननि जो कमरो ठीक है सर, ठीक है मोहसिन साहब, थैंक यू। मखदूम साहब थैंक यू, मखदूम साहब थैंक यू वेरी मच, बड़ी महिरबानी तव्हांजी। ऐं मखदूम मोहसिन पाकिस्तान तहरीक इंसाफ जो माण्हू चवे पियो त इलेक्शन थींदा नज़र नथा अचनि, 1 साल नज़र नथो अचे ऐं एहतसाब ज़रूर थियणु खपे। एहतसाब जेसि ताईं थींदो तेसि ताईं मुल्क तरक़ी न कंदो। वाज़ेह ॻाल्हि त इहा ई आहे, एहतसाब ज़रूर थियणु खपे, पर इंतकाम जी जेका सियासत आहे, इंतकामी केसिस जेका ठाहिया था वञनि उन्हनि खे ख़तमु थियणु खपे। इहा ई सॼी असांजे प्रोग्राम जी सूरत हाल हुई। अॼु असां डिटेल गुफ़्तगू कई इन ई नैब जे हवाले सां ऐं जेका इलेक्शन जे हवाले सां इलेक्शन कमीशन अनाउंस कयो आहे, पर अञा ताईं जेका अनसर्टनिटी आहे उहा मौजूदु आहे। माण्हुनि खे क्लैरिटी कोन्हे, माण्हू वाज़ेह न आहे त इहो इलेक्शन थींदा या न थींदा। अञा ताईं हुन में को इलेक्शन कमीशन किरदारु अदा करणु खपे। वाज़ेह डेट न ॾिनी आहे ऐं लॻे ईअं थो त अञा हुन में डिले थींदो। हिते असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे पॉइंट ऑफ ऑर्डर में पंहिंजे राय ज़रूर ॾिजो पंहिंजी पॉइंट ऑफ ऑर्डर जे हवाले सां ऐं पॉइंट ऑफ ऑर्डर में पंहिंजा मसला ॿुधायो, असां पॉइंट ऑफ ऑर्डर में उथारींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।